4 मार्च 1967 वारो वाक़ियो सिंध जी शागिर्द सियासत में अणविसरंदड़ वाक़ियो आहे। 4 मार्च वारी उहा जदोजहद का ओचिती न फुटी हुई, पर सिंध में आमिरती डहकाव जो मजमूई रद्द अमल हुई। 4 मार्च वारे वाक़े खां अॻु सिंध जा सॼण वनी ऊंट ख़िलाफ़ मुतहरिक हुआ। सिंधी ॿोली खे तालीमी इदारनि मां नेकाली मिली रही हुई। शागिर्दनि तोड़े आम सिंधी बलोच, पठान ऐं बंगालियुनि जे हक़नि जी लताड़ कई पई वई। GM सैयद, कामरेड हैदर बख्श जतोई, काज़ी फैज़ मोहम्मद, कामरेड ग़ुलाम मोहम्मद लगारी, रसूल बख्श पलीजो ऐं शेख अयाज़ समेत सिंध जा शाइर, अदीब ऐं सियासी अॻुवान वनी ऊंट ख़िलाफ़ उथी खड़ा थिया ऐं सिंधी क़ौम खे मुनज़्ज़म करण जी जागृता मुहिम शुरू कई वई। सिंध सरापा एहतजाज हुई। शहरनि खां ॻोठनि ताईं उन तहरीक जो पड़ाॾो हो। अॻुवाननि खे जेलनि में बंदि करणु ऐं घरनि में नज़र बंदि करणु तोड़े इनक़िलाबी ऐं मज़ाहमती शाइरी ते आमिरियती पाबंदियूं पइजी रहियूं हुयूं। ओलह पाकिस्तान जे चइनी सूबनि पंजाब, सरहद, सिंध, बलोचिस्तान, खैरपुर ऐं बहावलपुर जी रियासतुनि खे गॾाए 11 दिसंबर 1954 ते वनी ऊंट जो ठहराउ हैदराबाद जे दरबार हाल में पास कयो वियो हो ऐं 1955 में मिड़नी रियासतुनि ऐं सूबनि खे गॾाए वनी यूनिट मड़ियो वियो। 4 मार्च 1967 खां अॻु पाकिस्तान में आइन ठाहिण जो मसइलो हल थी न सघियो हो। ओभर ऐं ओलह पाकिस्तान में सूबाई तासुब वधी रहियो हो। केतिरा ई इलेक्शनी ऐं एहतजाजी इतिहाद जनम वठी ऐं टुटी चुका हुआ। मुल्क में कंहिं बि हुकूमत खे मुदो पूरो करणु न पए ॾिनो वियो। पूरी दुनिया जे अंदरि सियासी सूरत हाल हीअ हुई त दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि, इराक़ में जुलाई 1958, मिस्र जुलाई 1952, बर्मा सेप्टेंबर 1958 जे आख़िरी हफ़्ते में मार्शलाऊं लॻी चुकियूं हुयूं। पाकिस्तान में 7 अक्टूबर 1958 ते मुल्क में मार्शला लागू कई वई। तॾो कि पाकिस्तानी सदर सिकंदर मिर्ज़ा आइन ख़त्म करण जो ऐलान करे मरकज़ी ऐं सूबाई असेंबलियूं टोड़े छॾियूं। सभिनी सियासी जमायतुनि ते पाबंदी लॻाई वई ऐं जनरल मोहम्मद अयूब ख़ान खे फ़ौज जो सुप्रीम कमांडर मुक़ररु कयो वियो। 27 अक्टूबर 1958 ते मार्शला जो ॿियो मरहलो आयो। सदर सिकंदर मिर्ज़ा खे लॾनि रवानो कयो वियो। वज़ीर आज़म जे उहिदे खे सदारती काबीना में ज़म करे फ़ौज जो सुप्रीम कमांडर जनरल मोहम्मद अयूब ख़ान मुल्क जो सदर बणिजी वियो। अयूब ख़ान जे सदर बणजण खां पोइ संदसि ख़िलाफ़ एहतजाज ढाका खां हैदराबाद जी घिटियुनि ताईं गूंजण लॻो। सिंधी ॿोली ऐं सिंधी शागिर्दनि ख़िलाफ़ साज़िशूं थियण लॻियूं। सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर हसन अली अब्दुल रहमान खे हटाए संदसि जाइ ते डॉक्टर सालेह कुरैशी खे हिकु गैर सिंधी कमिश्नर मसरूर अहसन जे चवण ते नओं वाइस चांसलर मुक़ररु कयो वियो। सिंधी शागिर्दनि सिंध यूनिवर्सिटी समेत सिंध जा समूरा तालीमी इदारा बंदि कराए कमिश्नर मसरूर अहसन ख़िलाफ़ हिकु आवाज़ थी एहतजाजनि जो सिलसिलो शुरू कयो। 4 मार्च 1967 वारे ॾियारे सिंध यूनिवर्सिटी जी हासिल मां सिंधी शागिर्द कमिश्नर मसरूर अहसन खे हटायो जा नारा हणंदे हैदराबाद ओल्ड कैंपस ॾांहुं वधी रहिया हुआ त हाणोकी राजपूताना इस्पताल खां वठी फिल्टर प्लांट ताईं पुलिस अटाला शागिर्दनि मथां लठियुनि सां कड़की पिया। पुरअमन एहतजाज कंदड़ शागिर्दनि मथां गोड़ा गैस जा गोला छोड़िया विया। हैदराबाद जी हर घिटी अफ़रा तफ़री दाउन बसुनि जे शीशनि भञण जे आवाज़नि सां गूंजी पई। केतिरनि ई शागिर्दनि पिञारी कैनाल में टपा ॾेई जान बचाई। 207 खां वधीक शागिर्दनि खे पुलिस पकिड़े हथकड़ियूं हणी ट्रकुनि में खणी जेलनि में बंदि करे छॾियो। अहिड़े रियासती ॾाढ जे रद्द अमल में वनी यूनिट ख़िलाफ़ तहरीक वेतर ज़ोर वरितो ऐं शागिर्दनि जी हिन तहरीक में हर तबिके हिसो वठणु शुरू कयो। 4 मार्च शागिर्द जदोजहद जी रिथाबंदी जो मर्कज़ सिंध यूनिवर्सिटी जी इंटरनेशनल हॉस्टल हुई, जितां फ़ैसिला थिया, नवां नारा ठहिया। हसन अली अब्दुल रहमान खे वापसि आणियो, वन यूनिट टोड़ियो, सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली बणायो ऐं कमिश्नर मसरूर खे नेकाली ॾियो ऐं पोइ पूरी सिंध में उहे नारा गूंजण लॻा ऐं पुतला सड़ण लॻा। 4 मार्च जी शागिर्द जदोजहद में GM सैयद, रसूल बख्श पलीजे, शेख अयाज़ ऐं ॿियनि शागिर्दनि जी पुठभराई पए कई त इस्तासाली क़ुवतुनि जूं सरगर्मियूं बि हिन तहरीक जो अणटुट हिसो हुयूं। 4 मार्च तहरीक जे नतीजे में हसन अली अब्दुल रहमान जी वापसी त मुमकिन न थी ऐं नई कमिश्नर मसरूर अहसन खे उन वक़्तु हटाइण जो को फरमान जारी थियो। पर 4 मार्च शागिर्द जदोजहद जे नतीजे में सिंध अंदरि शागिर्द सियासत मुतहरिक थी। एंटी वन यूनिट फ्रंट क़ाइमु कयो वियो, जंहिं वन यूनिट खे 1 जुलाई 1970 ते टोड़ायो वियो। 4 मार्च शागिर्द जदोजहद खां पोइ सिंधी मुतहदा महाज़ ऐं GA सिंध नौजवान मुतहदा महाज़ जनम वरितो। 4 मार्च तहरीक में हज़ारे सिंधी शागिर्दनि पंहिंजे मुतालबनि जी मनता लाइ हिन जदोजहद में हिसो वरितो, जिन में एडवोकेट यूसुफ लगारी सरवाणी कई, कामरेड जाम साकी, नवाब यूसुफ टालपुर, मुजीब पीरज़ादो, मसूद नूरानी, कामिल राजपुर,
लाला ख़ालिद रफ़ीक, एजाज़ कुरैशी, GN मुग़ल, ख्वाजा सिकंदर, कादिर नवाज़ कुरैशी, शकूर दाऊद पोटरे, नवाज़ भुट्टो, काज़ी ख़िज़र हयात, कुर्बान पंवर ऐं ताज मोहम्मद सोलंकी समेत गुमनाम किरदार हिन तहरीक जो हिस्सो रहा। 4 मार्च तहरीक में गिरफ़्तार शागिर्दनि खे जेलनि मां आज़ाद कराइण लाइ सिंध जे मशहूर कानूनदान मरहूम मोहम्मद मेमण, रसूल बख्श पलीजो, हमीद सिंधी, सत्तार पीरज़ादे, अमानुल्लाह अब्बासी, ग़ुलाम हैदर मेमण, उस्मान अबड़ो ऐं ॿियनि वकीलनि पिणु भरपूर शागिर्दनि जो साथ ॾिनो। अॼु जेके बि तव्हां ॾिसो था त शागिर्दनि में सुजागी आहे या माण्हुनि में सुजागी आहे या अदीबनि में सुजागी आहे या धरणा आहिनि या इनकलाबी फ़िक्र जो आवाज़ु आहे या हर ॾाढे ॾमर लाइ उथी खड़ा था थियनि, इहो सॼो जेको आहे सो इहो मुंड खां वठी 4 मार्च बि इन में शामिलु आहे। ईअं त केतिरा ॿिया बि जेके आहिनि तहरीकूं ऐं ठोड़ी फाटक वारो वाक़ियो आहे या ॿिया केतिरा ई वाक़िया आहिनि जिन जो सिंध जे ज़हनी जेको आजपे लाइ फ़िक्र आहे ऐं जेका उन्हनि वटि असांजे माण्हुनि वटि, असांजे शागिर्दनि वटि, असांजे अदीबनि वटि जेको हिकिड़ो मख़सूस तसवुरु आहे ऐं एजिटेशनल हिकिड़ी कैफ़ियत आहे ॾाढो, ऐं हू बेज़ारी जो बि अहसासु जेको उन्हनि में आहे उहो इन्हनि वाक़ियनि ऐं हिकिड़ी कंटिन्यूटी आहे, तसलसल इन जो त तारीख़ सां, मां त ईअं चवंदो आहियां तारीख़ सां आहे त जॾहिं खां सिंध ते जेको आहे सो केतिरियूं काहूं थियूं, तरखान हा, ॿिया हुआ, त उहे जेके बि आया त ॿाहिरों जेके बि फ़ौजूं आयूं उन्हनि जे सिलसिले में काहूं थियूं, ठटे ते का ॿियूं, इहो सॼो तारीख़ आहे। इहो हिकिड़ो तसलसल आहे जंहिंसां ॾाढ ॾमर जे ख़िलाफ़ हिकु फ़िक्र पैदा थियो सिंध में। तहरीक जो रूह रवां दरअसल यूसुफ लगारी हो, छाकाणि त यूनियन जो सदर ऐं असीं आऊं यूसुफ लगारी साॻी शागिर्द तंज़ीम हैदराबाद स्टूडेंट फेडरेशन जा हुयासीं ऐं यूसुफ लगारी हुनजो कन्वीनर हो ऐं आउं हुनजो जनरल सेक्रेटरी हुउसि। ऐं इहा ई शागिर्द तंज़ीम हुई जेका इन मामले ते तॾहिं एक्ट हुई, ॿियूं शागिर्द तंज़ीम त हुयूं ई कोन। मुंहिंजो चवणु इहो त इन में वन यूनिट जो मसइलो, वन यूनिट टोड़ण जो मुतालबो खुली तरह सां रखूं ऐं थी सघे त क़ौमी ॿोली जो मसइलो बि रखूं त सिंधी ॿोली क़ौमी ॿोली। यूसुफ लगारी जो चवणु इहो त हिन वक़्तु जेका बि बज़ाहिर कमिश्नर जे ख़िलाफ़ मूवमेंट आहे उनजो जोहर उहो ई रहंदो, तंहिंजे करे इहो मुतालबो हिन वक़्तु रखिजे या न रखिजे उहा ॻाल्हि इमटीरियल आहे। ऐं हाणे आउं बि सम्झां थो त यूसुफ लगारी बि दुरुस्त हो, आउं बि दुरुस्त हुउसि, छाकाणि उहो रखिजे या न रखिजे, पर सिंध जे नौजवाननि जी उन वक़्तु जदोजहद वन यूनिट जे ख़िलाफ़ अयूब खान जे ख़िलाफ़ थी बीठी ऐं इहा ॻाल्हि न विसारणु खपे त उन वक़्तु सिंध जा सभु ताक़तवर माण्हू अयूब खान जा ख़लीफ़ा। 4 मार्च तहरीक में सिंध जे नाले वारे सहाफ़ी ऐं तजी निगार GN मुग़ल, प्रोफेसर एजाज़ कुरैशी, डॉक्टर नबी बख्श खान बलोच पिणु अहम किरदारु अदा कयो। जॾहिं त 4 मार्च तहरीक में रुकावटुनि बावजूदि सिंधी अख़बारूं शागिर्दनि ऐं पुलिस विच में चकरियुनि जूं तस्वीरूं ऐं ख़बरूं पिणु शाया कंदियूं रहियूं ऐं सहाफ़ियुनि पिणु पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो। 4 मार्च तहरीक सिंध खे पहिरियों ऐं बुनियादी नओं रुख़ ॾिनो आहे। असां कॾहिं कॾहिं इकनॉमिक्स में चवंदा आहियूं टर्न की प्रोजेक्ट आहे। ऐं सम्झां थो त कीज़ उन्हनि जी टर्न थियूं जॾहिं असांजो शागिर्दु 4 मार्च तहरीक में हली ऐं वञी वन यूनिट जे टोड़ाइण ताईं पहुतो। इहो बि चयो वञे त वन यूनिट में सिंधी माण्हुनि जी अकेली नाहे जेका महिनत बराबरि खणी न हूंदी, पर तॾहिं बि सिंधी माण्हू जी घणी जेका असां महिनत शामिल आहे। पोइ बंगालियुनि बि साथ ॾिनो, पठान ॾिनो, बलोच ॾिनो, पर आउं सम्झो सिंध में जीअं तहरीक बाक़ाइदे ॿरी उथी त उहो हिकिड़ो सिंधी शागिर्द जो जेको आहे सो रोल रहियो। सिंध में ॿियो को बि शाइरनि अदीबनि में वन यूनिट जे ख़िलाफ़ जज़्बा हुया ऐं उहे शाइरी अदीबी लिखत अफ़साना कहाणियूं मज़मून सभु वन यूनिट जे ख़िलाफ़ ईंदा ऐं शागिर्दनि जे हक़ में बि पहुचण लॻा। 4 मार्च तहरीक शागिर्दनि जी जदोजहद लाइ पीढ़ जो पत्थर हुई। 4 मार्च तहरीक शागिर्दनि जी जदोजहद लाइ शुरूआती ॾाको हुयो। 4 मार्च शागिर्दनि जी जदोजहद शागिर्दनि जे एहतजाज जो हिकिड़ो अनोखो मिसाल हो। सिंधी शागिर्दनि जी 4 मार्च वारी शागिर्द जदोजहद सिंध जी सियासत में नवां लाड़ा मुतारिफ़ कराया, पर अफ़सोस जो तॾो के गवर्नर मीर रसूल बख्श टालपुर हिन जदोजहद जी यादगार तौरु हिकु पत्थर लॻायो, सो बि हाणे न रहियो आहे। न रुॻो एतिरो, पर 4 मार्च खे शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे इक़्तिदार में अचण खां पोइ हिन तहरीक खे योम जमहूरिया तौरु मल्हायो
पर इहो सिलसिलो अॻिते हली बंदी न पर 4 मार्च जी अहमियत खे ई घटायो वियो ऐं हिन वक़्त ताईं तॾोकनि हेकड़ ॿेकड़ किताबनि खां सवाइ को बि जोॻो मवाद 4 मार्च तहरीक मुतलिक़ पढ़ण लाइ मौजूदु न आहे ऐं उन वक़्त जा लिखियल किताब पिणु मार्केट मां गुम थी चुका आहिनि ऐं नई इंटरनेट ते हिन तहरीक मुतलिक़ को मवाद आहे। चौथी मार्च ॾींहं जी अहमियत खे पंहिंजी सही असली जॻह ईमानदारी सां ॾींद वधि में वधि जेकर उनखे को मूंसां इख़्तिलाफ़ आहे त मुंहिंजे किरदार खे भले घटाए छॾीनि उनखे घटि नमूने सां पेश कनि उनखे ख़तमु कनि या कंहिं नमूने सां उन ते तरक़ी पर चौथी मार्च जो ॾींहुं जेको आहे सो सभिनी खे मुतहद करणु हिकु हंधि ॻाल्हि पहिरीं असांजी पीढ़ जो पत्थरो ग़ुलामी जे ख़िलाफ़ु आवाज़ु उन आवाज़ खे जॾहिं विसारे छॾंदा त पोइ ॿी का अहिड़ी शइ कान्हे जिते सभु तौफ़ीक़ थी सघनि। चौथी मार्च जी शागिर्द तहरीक जे नतीजे में जेका शागिर्द तहरीक हली उनखां पोइ लीडरशिप पैदा थी उनखां पोइ के उणायूं पैदा थियूं ऐं सम्झा त उन्हनि उणायुनि ते बि नज़र विझणु घुरिजे। उनखां पोइ ख़ुदि सिंध जे मैच्योर सियासतदाननि इंटेलेक्चुअल्स में हिकु नई सोच पैदा थी त इहा सियासत शागिर्द सियासत उन जे नतीजे में किथां असांजे तइलीम खे त धकु कोन थो रसे। ऐं सम्झां थो त उनखां पोइ असां वटि जेका ओपिनियन उहो डिवाइड थियो। हिकिड़नि जो इहो ख़्यालु हो त शागिर्द सियासत हुअणु घुरिजे, ॿियनि जो इहो ख़्यालु हो त अहिड़ी शागिर्द सियासत खे फ़िलहालु रोकणु घुरिजे जंहिंजे नतीजे में असांजी तइलीम खे नुक़सानु पहुचे थो छाकाणि त सर्वाइवल फॉर द फिटेस्ट जेकॾहिं असां पंहिंजी यूनिवर्सिटियुनि में पंहिंजे कॉलेजनि में ऐं पंहिंजे स्कूलनि में इंतिहाई अहल ॼाणू पढ़ियल ॻुलियल माण्हू पैदा न कंदासीं त असां हिन कॉम्पिटिशन वारे दौर में सर्वाइव न करे सघंदासीं। जॾहिं त 4 मार्च 1967 सिंध जी शागिर्द जदोजहद खां 8 महीना 1 साल पोइ सिंधी शागिर्दनि वांगुरु 7 नवंबर 1968 ते रावलपिंडी ऐं पेशावर में शागिर्द आमिरियत ख़िलाफ़ हिकु आवाज़ थिया जंहिंखां पोइ शागिर्दनि जी मालिकी लाइ शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ते पहुतो ऐं उनखे पोइ उतां गिरफ़्तार कयो वियो। अहिड़े नमूने जॾहिं तारीख़ जे वर्कनि में झाती पाइजे थी त 4 मार्च शागिर्द जदोजहद न रुगो सिंध में पर पूरे मुल्क में ऐं लंडन खां ढाका रावलपिंडी खां पेशावर ताईं 60 वारो पूरो ॾहाको शागिर्द सियासत जे उरूज वारो ॾहाको हो पर अफ़सोस सिंध में हाणे 4 ॾहाकनि खां वठी 4 मार्च जहिड़ी शागिर्द जदोजहद नज़र न पई अचे ऐं नई शागिर्द पंहिंजूं तवानायूं तारीख़ फ़लसफ़े साइंस सियासत ऐं सियासी तंज़ीम खे मुयसर ऐं अवाम दोस्त बनाइण लाइ सर्फ़ करे रहिया आहिनि। पर सिंध जी शागिर्द सियासत घणे भाङे अॼुकल्ह भत्तेखोरी ब्लैक मीलिंग छोकिरियुनि खे हिरासा करणु क्लासनि जा बाइकाट करणु यूनिवर्सिटियुनि में झेड़ा ऐं क़तल करणु ऐं हिन वक़्त ताईं सिंध जी यूनिवर्सिटियुनि में हिकु प्रोफेसर समेत 26 शागिर्द क़तल थी चुका। अॼोको शागिर्द कल्चर मेज़ ते मुफ़्त जूं मानियूं खाइणु ऐं सियासी अॻुवान पंहिंजे पिंजारुनि अॻियां शागिर्दनि खे मनफ़ी सियासत में धिके निड़ियूं फाड़ाए नारा हणाए मतमां कढी सिंध जे शागिर्दनि जो मुस्तक़बिल ऊंदाहो करण में रुधल आहिनि। जंहिं बि मुंहिंजे ख़्याल में चौथी मार्च में हिसो वरितो उन ख़बर आहे चंदो असां ते न वरितो। अॼु ते असां लाइ चंदो हराम आहे, डोनेशन हराम आहे। असां ज़ोरी कंहिंखां मंथली भत्ता कोन वरिता, असां कंहिंखे शागिर्द जी एडमिशन कोन विकी, असां कंहिं प्रोफेसर खे मोचड़ा कोन आया, असां कंहिं छोकिरी खे अॻुवाह कोन कयो। असां इम्तिहान पास कयासीं शुरू खां वठी जेतिरा बि असां इम्तिहान पास कया। तव्हां ॾिसो त मां मैट्रिक में पंहिंजो तइलीम ज़िले में नंबर खयो, हिते आयुसि पंहिंजो बी ऑनर्स में सेकेंड पोजीशन खई, MA ऑनर्स में फर्स्ट पोजीशन खई। अहिड़े तरीक़े सां असां सभु पोजीशन खणंदा रहियासीं, असीं पढ़ंदा रहियासीं। अॼु जो शागिर्द जेको आहे सो तइलीम में इन करे आहे त सियासत करे। अॼु सियासत भत्तेखोरी ते आहे। जिरगार यानी मुंहिंजे ख़्याल में जॾहिं जिरगो विहारियो हो तॾहिं मां जो जिरगे जो चेयरमैन हुउसि त सिंधी शागिर्दनि में सपाफ ऐं हिन में तरक़ी पसंद पार्टी में जहिड़ो पहिरियों जीअं सिंध में मिलियो त असां ॾिठो 81 मर्डर थिया हुआ जेको न को महाजन सिंधियुनि जा कया हुआ न को हुकूमत कया। असां सिंधी शागिर्द पाण पंहिंजा छोकिरा मारिया हुआ। त हाणे अॻे असां कॾहिं पंहिंजे छोकिरे खे थप्पड़ बि कोन आई पर हुन सां गॾु रहियासीं, हुनजो एतमाद हूंदो, सभु का ॻाल्हि हूंदी। हींअर कुझु इहो फ़र्क़ु रहिजी वियो आहे। हिन वक़्त जी ज़रूरत मनफ़ी सियासत खां परे रहण जी आहे ऐं जंग जो मैदान बणिजी वियल सिंध जी यूनिवर्सिटियुनि मां वॾेर को रूप धारियल कामरेडी कल्चर जे ख़ात्मे जी आहे ऐं अॼोके शागिर्द खे 4 मार्च 1967 जी तारीख़ी जदोजहद खे मिसाल बणाए नए सिर जदोजहद करणी पवंदी ऐं संजीदगी सां सोचणो पवंदो ऐं सिंध जी क़ौमपरस्त क़यादत खे दाबा कल्चर खां शागिर्द खे आज़ादु कराइणो पवंदो। जे ईअं न थियो त सिंध जी सियासत में शागिर्द जो किरदारु अटे में लूण बराबरि ई नज़र ईंदो ऐं तारीख़ सिंध जे सॼणनि ऐं शागिर्द धुरियुनि जे रखवालनि खे कॾहिं कोन बख़्श कंदी।